सुप्रीम कोर्ट की पाबंदी बावजूद ज़िले मीरपुर खास के तालके कोट गुलाम मोहम्मद में कच्चे शराब, ज़हरीले गुटके, मैनपुड़ी, सफ़ीना, रत्ना, पान पराग समेत नशेआवर शयूं दुकाननि ऐं केबिननि ते वखर जियां खुलेआम विकामी रहियूं आहिनि ऐं पुलिस तोड़ इंतज़ामिया ख़ामोश नज़र अची रही है। तमाम घणी ॼाण आहे त कोट गुलाम मोहम्मद में केतिरियूं फैक्ट्रियूं कम पियूं कनि ऐं कोट गुलाम मोहम्मद में जॾहिं कुझु ॾींहंनि लाइ गुटको बंदि थो थिए त कहिड़ा कहिड़ा ॻोठ आहिनि जिथे वरी उहे साॻिया गुटके वारा हमरा उते गुटको ठाहींदा। सवनि जे तइदाद में शराब जूं ठरेलियूं वठियूं आहिनि ऐं आउं सम्झां थो त कोट गुलाम मोहम्मद में वॾियूं जेके आहिनि फैक्ट्रियूं उहे 4 आहिनि, उन खां सवाइ 4 आहिनि ॿियूं बि आहिनि। यहाँ तो शरेआम गुटखा और शराब और चरस और अफीम और हीरोइन चल रही है। आप गली गली में जाके देखो कि एक एक गली में 5-5, 6-6 ये हीरोइन बैठे मिलेंगे आपको। कोट गुलाम मोहम्मद में कायम जियो, प्रेमी, शाहीन समेत ॿिया गुटका ठाहींदड़ फैक्ट्रियुनि मां रोज़ानो लखनि जी तादाद में ज़हरीलो गुटको तालके जे शहरनि ॻोठनि समेत भरपासे जे शहरनि में पिणु सरेआम फ़रोख़्त कयो वञे पियो। जॾहिं मंशियात ऐं गुटके ते पाबंदी ऐं आर्डर पास कया विया आहिनि त स्टेट जो कमु आहे, स्टेट में जेका पुलिस अचे थी, पर हिते हुनजो उत्तर हालत आहे। पुलिस जेका आहे उहा जेका पुलिस जा जेके हाउस ऑफिसर आहिनि, जेके SHO आहिनि, उहे राति ॾींहं में करोड़पति उन सिर्फ़ु गुटके मां थियनि था। असांजा 50-52 दोस्त जेके आहिनि उहे इन गुटके जे ज़हर सां मुतासिर थी जेको आहे वीचारा तड़पी जेको आहे पहुची विया आहिनि। हले थो शाहीन, हले थो प्रेमी, हले थो जियो, हले थो ऐं पंहिंजो जेको आहे बाक़ी आज़ाद हले थो। इहे त आहिनि जेके मतिलबु वॾे नालनि वारा गुटका। जॾहिं त तालके कोट गुलाम मोहम्मद में 300 खां वधीक कचे शराब जूं भठियूं सरेआम हली रहियूं आहिनि। गुज़िरियल चंद सालनि दौरान कोट गुलाम मोहम्मद में गुटको वापरण सबबु कैंसर बीमारी थियण करे 26 नौजवान मौत जो खाज बणिजी चुका आहिनि ऐं केतिरनि ई नौजवाननि में अल्सर जहिड़ियूं बीमारियूं जनम वठी रहियूं आहिनि। शहर जे समाजी अॻवान चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऐं IG सिंध खे अपील कंदे घुर कई आहे त अदालत जी बंदिश वारे हुकुम ते अमल न कंदड़ पुलिस इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई करे तालके में समाजी बुराइनि जो ख़ात्मो आंदो वञे त जी नौजवान नस्ल तबाह थियण खां बची सघे। कैमरामैन रमज़ान बबरो सां गॾु जावेद कारो, सन TV न्यूज़, कोट गुलाम मोहम्मद।